रिपड़ी रिपोर्ट नसीर अहमद नारे जो पीपल्स पार्टी यूसी अली मोहम्मद खान सिरोही में पीपीजी तंजीम साजी जी गॾजाणी अगूणे यूसी चेयरमैन मोहम्मद आलम पवहर जी निगरानी में थी गुज़री जंहिंजी सदारत पीपी तालके गंबड़ जे सदर सैयद लियाकत अली शाह कई। गॾजाणी में यूसी जे चूंडुनि बाबति गौर वीचार कयो वियो। ख़बर मूजिब पीपल्स पार्टी यूसी अली मोहम्मद खान सिरोही में पीपीजी तंजीम साजी जी गॾजाणी अगूणे चेयरमैन मोहम्मद आलम पवहर जी निगरानी हेठि ॻोठ कंडड़े में थी गुज़री जंहिंजी सदारत पीपल्स पार्टी तालके गंबड़ जे सदर सैयद लियाकत अली शाह कई। गॾजाणीअ में अगूणे ज़िले काउंसिल जे मेंबर हाजी अब्दुल रशीद अब्बासी, अगूणे वाइस चेयरमैन सनाउल्लाह सिरोही, उस्ताद गुलाम कादिर कलू, अली बख्श सूमरो समेत सवें कारकुननि शिरकत कई। गॾजाणीअ में पीपी तालके सदर सैयद लियाकत अली शाह यूसी जे समूरनि अहदनि ते उम्मीदवारनि खां पंहिंजा नाला वरिता। चूंडुनि गॾजाणीअ खे ख़िताब कंदे सैयद लियाकत अली शाह चयो त पीपल्स पार्टी तालके गंबड़ जी सदारत जो उहिदो ॿीहर मूंखे मिलण मूं लाइ वॾो एज़ाज़ आहे। मां तालके जी तंज़ीम साज़ीअ खे मुकमल करण लाइ अॼु तव्हां वटि आयो आहियां। जल्द तालके जी तंज़ीम साज़ी खे मुकमल कंदसि। मां सदाईं दोस्तनि खे गॾु खणी हलियो आहियां ऐं हाणे बि दोस्तनि सां गॾु हूंदसि। हुन वधीक चयो त अॼु जी गॾजाणीअ में जिन बि दोस्तनि यूसी जे मुख़्तलिफ़ अहदनि ते नाला लिखाया आहिनि उन्हनि नालनि ते पार्टी अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल करे आख़िरी शक्ल ॾींदसि। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रिपड़ी।